न्यू शेरो फिरोज में शाहनवाज खान जतोई जीलानी हाउस से आमद थी, जंहिंमें सैयद मौज अली शाह सां मुलाक़ात कई। उन बाद संदसि फर्ज़ंद जेको PS चोटरी तख ते बीठल हुयो, जिन जूं पाण में ॻाल्हियूं थियूं, जेको ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ हिकु हुयो ऐं हिकु मक़सदु हुयो, सिर्फ़ अवाम जी ख़िदमत, जंहिंमें साॻिए ई मौक़िफ़ ते सैयद ज़ैन शाह पंहिंजी सीट तां दस्तबरदार थियो ऐं भरपूर साथ ॾियण जी ख़ातिरी कराई। इन मौक़े ते मोहम्मद अली मुग़ल, खुशी मोहम्मद मुग़ल, इकबाल खानज़ादा, एडवोकेट में नदीम मंगी, फयाज अब्बासी, मुदस्सिर अली मेमण, यार मोहम्मद नंगराज, इमरान जतोई, अयाज हुसैन आराई, सैयद बाक़िर अली शाह, अमजद शाह, कासिम शाह समेत ॿियनि शमूलियत कई ऐं भरपूर हिमायत कंदे चयो त असांजो भरपूर नमूने सां साथ रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची